बारी खान पिता भी वञी रहियो आहे। बारी खान पुता भी असां खां लिख के वञनि पियो। हिकिड़ो साईं साईं असांजी रिक्वेस्ट ॿुधो अथई न साईं खे पोइ असां धरणो कोन ठाहिणो, असां साईं खे अर्ज़ु कयूं था। साईं असांजी रिक्वेस्ट ॿुधो अथई। साईं साईं असांजो अर्ज़ु ॿुधो अथई, असां रोकियूं नथा पियो। जी बिल्कुल, ही 6 ॾींहनि खां वठी जेके शागिर्द आहिनि माड़ी पेट्रोलियम कंपनी जे मुख्य गेट आॾो सरापा एहतजाज बणिजी वेठल आहिनि। कुछ देर पहिरियां हिकु सोशल मीडिया ते क्लिप वायरल थी आहे अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जी, जंहिं शागिर्द खे चमाट वहाए कढी आहे। उहो शागिर्द असां सां हिते हिन वक़्तु मौजूदु आहे हिन धरणे वारे हंधि, करीमदाद महर। उन खां पुछूं था त इहो सॼो मामिलो कीअं पेश आयो। करीमदाद, इहो ॿुधायो त हीअ जेका क्लिप वायरल थी आहे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जी, कीअं थियो आहे मामिलो? सर दरअसल असां बारी पिताफ़ी आयो पे जीअं केॾां आयो पे हितां जी जी ॿाहिरों, ठीक आहे। असां उनखे चयोसीं सर असांजी हिकु रिक्वेस्ट ॿुधो, तव्हां हिन माड़ी जे फील्ड जा वॾा आहियो, जी ठीकु आहे, तव्हां वॾा असांजी हिकु रिक्वेस्ट ॿुधो। 6 ॾींहनि जा असां वेठा आहियूं, तव्हां असांजी ॻाल्हि ॿुधो, असांजा ॻाल्हि करायो, ठीकु आहे। कोई बि न आयो, हुन मूंखे मुंहं में थप हई आहे, ठीकु आहे, जंहिंमें मुंहिंजो मोबाइल बि भॼी पियो आहे, ठीकु आहे। मोबाइल टुटी पियो? जी मोबाइल ख़तमु आहे सफ़ा। मोबाइल कीअं उन उछलायो आहे? न थप हई, मूं वीडियो भरियो पियो, मूंखे थप हई मुंहं में, जी ठीकु आहे। मुंहं में त मुंहिंजो मोबाइल किरी पियो, मूंखे थक बि लॻो आहे, मुंहं में थप बि लॻी आहे, ठीकु आहे। असांखे चवण इहो आहे, असां जेके शागिर्द पुरमन एहतजाज कंदासीं, असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। अब्दुल बारी पिताफ़ी जो इहो चवणु आहे त शागिर्दनि मूंसां बदतमीज़ी कई आहे। न सर, बदतमीज़ी असां न कई आहे। असां हुनखे चयो त सर असांजी रिक्वेस्ट ॿुधो, जी असांजी ॻाल्हियूं ॿुधो, असां वटि सबूत बि आहे, ईअं न आहे असां हिनखे चयो बदतमीज़ कई आहे, न असां हुनखे चयो रिक्वेस्ट आहे असांजी, हुन न कयो आहे, हुन असांखे थप हई आहे। पोइ थप हणण खां पोइ उहो हलियो वियो, गाॾी चढ़ायूं फुल स्पीड में। अच्छा जी। केतिरियूं गाॾियूं हुयूं? गाॾियूं इलाही हुयूं, तक़रीबन 40 खां 50 हुयसि गाॾी। अच्छा जी। काॾां अचे पियो? हेॾां अचे पियो मीरपुर ॾांहुं? जी मीरपुर खां अचे पियो, अॻियां वियो शायदि कम सां। ठीकु आहे। तुंहिंजो हाणे छा मुतालबो आहे? मुंहिंजो मुताबिलो इहो आहे त असांखे पंहिंजो हक़ खपे ऐं असां बारी सां पंहिंजो फ़ैसिलो वठंदासीं इन थप जो। बिल्कुलु इहो मसइलो असांजी अखियुनि जे साम्हूं थियो आहे। बारी खान सिर्फ़ु हिकिड़े शागिर्द खे थप न हई, बल्कि तमामु सिंध जे शऊरमंद शागिर्दनि खे चमाट वाहे कढी आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे, असां पुरअमन छो एहतजाज ते वेठल आहियूं। लड़ी अचणु खपे बारी खान खे, लड़ी अचणु बदिरां ॻाल्हियूं ॿुधण बदिरां बारी खान जो अहिड़ो अमल मज़म्मत जोॻो अमल आहे। अफ़सोस था कयूं त इन्हनि मल्टी नेशनल कंपनियुनि सां इहे असांजा भोतार मिलियल आहिनि। इन जे करे त असां रोड ते सरापा एहतजाज पिणल आहियूं, न ॻाल्हियूं ॿुधनि था बल्कि माड़ी कंपनी जो सपोर्ट था कनि। जी बिल्कुलु, अवां उन मुतासिर शागिर्द करीमदाद महर जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो इहो चवणो त असां अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी आॾो सिर्फ़ु एहतजाज कयो। ऐं ॿियनि शागिर्दनि जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो इहो चवणु आहे त हीअ थप हिकु शागिर्द मथां न पर हीअ शऊर मथां आहे की हिकिड़ी थप आहे हुन कढी आहे। हिन जो इहो ई चवणु आहे त असां सां इन मामले ते इंसाफ़ कयो वञे।